अस्सलामुअलैकुम सिंध एजुकेशन चैनल ते भली कार। अॼु पाण पढ़ना है C4 एंड कैम प्लांट्स जे बारे में। हिन खां पहिरीं पाण फोटोसिंथेसिस जे बारे में पढ़ी चुका आहियूं। फोटोसिंथेसिस जा ॿ प्रोसेस, हिकिड़ो लाइट डिपेंडेंट रिएक्शन जंहिंमें पाण NADPH ऐं ATP मिलंदा आहिनि, उन बारे में पढ़ियो। उन खां पोइ हीअ जेके NADPH ऐं ATP आहिनि उहे लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन जंहिंजो ॿियो नालो आहे केल्विन बेंसन साइकिल, उन प्रोसेस में वेंदा ऐं उन में ATP ऐं NADPH इस्तेमालु थींदा। कार्बन डाइऑक्साइड फिक्स थींदी ऐं ग्लाइसरल्डिहाइड 3 फॉस्फेट ठहंदो, जेको अॻियां हली पाण खे ग्लूकोज ऐं ग्लूकोज मां वरी फर्दर स्टार्च प्रोड्यूस करे ॾींदो पाण खे। अच्छा, जेको ही वारो प्रोसेस आहे जंहिंमें कार्बन डाइऑक्साइड डायरेक्ट एटमॉस्फेयर मां ईंदी, फिक्स थी ऐं 3 फॉस्फोग्लाइसरेट ठाहींदी ऐं हीअ जेको प्रोसेस आहे इहो हलंदो। त हाणे हिन में जेको आहे उहो 3 फॉस्फोग्लाइसरेट जेको आहे उहो पहिरीं स्टेबल प्रोडक्ट आहे जेका 3 कार्बन वारी आहे। हिन में जेको आहे न 3 कार्बन आहिनि, तंहिं करे अहिड़ा जेके प्लांट जंहिंमें हीअ प्रोसेस डायरेक्ट थींदो आहे, केल्विन साइकिल वारो लाइट डिपेंडेंट रिएक्शन मां ATP मिली ऐं हवा मां कार्बन डाइऑक्साइड ऐं डायरेक्ट ही प्रोसेस स्टार्ट थी वञे, त अहिड़नि प्लांट खे C3 प्लांट चइबो आहे। C3 जो मतिलबु आहे कार्बन 3, छो त हिननि में जेका पहिरीं स्टेबल प्रोडक्ट आहे उहा 3 कार्बन वारी आहे, 3 फॉस्फोग्लाइसरेट। हाणे ॿियनि प्लांट जे बारे में था पढ़ूं जिन खे C4 ऐं कैम चइबो आहे। ऐं जेको C4 प्लांट्स आहिनि उन्हनि में लाइट डिपेंडेंट रिएक्शन जंहिंमें ATP ऐं NADPH मिलंदो आहे एज इट इज़ थींदा जीअं ॿियनि प्लांट में थींदा आहिनि। केल्विन बेंसन साइकिल ही प्रोसेस एज इट इज़ थींदो जीअं ॿियनि प्लांट में थींदो आहे। इन में फ़र्क़ु कहिड़ो आहे? फ़र्क़ु इहो आहे जो कार्बन डाइऑक्साइड ॿियनि प्लांट्स में डायरेक्ट जेका आहे उहा ईंदी ऐं इस्तेमालु थींदी, हिते डायरेक्ट कान ईंदी। ही पहिरीं ॿियनि मॉलिक्यूल सां मिली हिकिड़नि विच वारनि मॉलिक्यूल में कन्वर्ट थींदी। ही जेको प्रोसेस थींदो उहो जेके लीफ या मीज़ोफिल सेल हूंदा आहिनि उन्हनि में, उन खां पोइ मीज़ोफिल सेल में ही ॿियनि मॉलिक्यूल सां मिली कार्बन डाइऑक्साइड हिकिड़नि हेठनि सेल में ईंदी। उन सेल खे बंडल शीथ सेल चइबो आहे ऐं बंडल शीथ सेल जे अंदरि जेको आहे उहो कार्बन डाइऑक्साइड रिलीज़ थींदी ऐं केल्विन बेंसन साइकिल में इस्तेमालु थींदी। इन प्रोसेस जो या इन एडॉप्टेशन जो मक़सदु छा आहे? छा थींदो आहे जो गर्मियुनि में जेॾी महिल गर्मी वधी वेंदी आहे त प्लांट पंहिंजो पाणी बचाइण जे लाइ स्टोमेटा, उहे पोर जंहिंजे थ्रू वाटर इवोपरेट थींदो आहे, कार्बन डाइऑक्साइड अंदरि ईंदी आहे, ऑक्सीजन ॿाहिरि निकिरंदी आहे, उहे जेके पोर आहिनि उहे बंदि करे वेंदा आहिनि जीअं पाणी खे बचाइनि। त पाणी खे बचाइण लाइ स्टोमेटा जेॾी महिल बंदि थिया त कार्बन डाइऑक्साइड बि छा आहे उहा ॿाहिरां खां अंदरि कान थी अची सघे। पर जेको लाइट डिपेंडेंट रिएक्शन आहे उहो हलंदो रहंदो आहे जंहिंमें ऑक्सीजन प्रोड्यूस थींदी आहे। हाणे ही एंजाइम जंहिंजो नालो रुबिस्को केल्विन बेंसन साइकिल जे अंदरि उहो कार्बोऑक्सीलेज तौर बि कमु कंदो आहे, कार्बन डाइऑक्साइड खे फिक्स कंदो आहे ऐं ऑक्सीजनेज तौर बि कमु कंदो आहे, ऑक्सीजन खे फिक्स कंदो आहे। हाणे कार्बन डाइऑक्साइड ॿाहिरां खां अचे कान थी, ऑक्सीजन जेका आहे उहा अंदरि प्रोड्यूस थिए पई लाइट डिपेंडेंट रिएक्शन में। हाणे उहा ऑक्सीजन जेका आहे रुबिस्को उनखे फिक्स करे हिकिड़ियूं अहिड़ियूं प्रोडक्ट ठाहींदो आहे जेके सेल जे लाइ जेको आहे उहो फ़ाइदे जे बजाए नुक़सान वारियूं आहिनि। ग्लूकोज ठहंदी कान्हे ऐं ॿियूं हिकिड़ी प्रोडक्ट में थियल आहिनि। त कुझु प्लांट उन प्रोसेस खां बचण लाइ या एडॉप्टेशन कई त लाइट डिपेंडेंट रिएक्शन जेको आहे उहो मीज़ोफिल सेल में थिए थो, ऑक्सीजन हिते गॾु थी थिए, उहा बंडल शीथ सेल में कान थी अचे, कार्बन डाइऑक्साइड बि ॿाहिरां खां जेकॾहिं अंदरि मीज़ोफिल सेल में अचे थी उहा बि डायरेक्ट बंडल शीथ में नथी अची सघे। हीअ कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा अंदरि ईंदी, उहा PEP फास्फो इनोल पायरुवेट, ही 3 कार्बन वारो मॉलिक्यूल है, फास्फो इनोल पायरुवेट हिन मिलंदी। इन प्रोसेस के जो एंजाइम जो है वो इस्तेमाल थींदो इन प्रोसेस में, उन जो नालो है फास्फो इनोल पायरुवेट कार्बोक्सिलेज। ही फास्फो इनोल पायरुवेट सां कार्बन डाइऑक्साइड खे गॾाए ऑक्जेलो एसीटेट ठाहींदो। हाणे ऑक्जेलो एसीटेट जेको फर्स्ट प्रोडक्ट ठहे पई उहा 4 कार्बन वारी आहे, तंहिं करे हिननि प्लांट खे C4 प्लांट जेको आहे, C4 मीन्स कार्बन 4। ऑक्जेलो एसीटेट जेको आहे उहो वरी फर्दर 4 कार्बन वारे ॿिए प्रोडक्ट में कन्वर्ट थींदो जंहिंखे मैलेट चइबो। मैलेट अंदरि बंडल शीथ सेल जे अंदरि मैलेट वेंदो, उन खां पोइ कार्बन डाइऑक्साइड रिलीज़ करे ही वरी फर्दर पायरुवेट में कन्वर्ट थींदो।
पायरुवेट वरी जेको आहे फॉस्फोइनोल पायरुवेट में वरी ॿियो कार्बन डाइऑक्साइड खणंदो ऐं ईअं इन तरीक़े सां ही प्रोसेस जेको आहे न उहो हलंदो रहंदो। उन खां पोइ कार्बन डाइऑक्साइड वरी जेका आहे उहा हेॾां फिक्स थींदी इन प्रोसेस में ऐं ग्लाइसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट थींदी जंहिंमां ग्लूकोज़ ऐं उहो सॼो प्रोसेस जीअं पाण पढ़ियो आहे एज़ इट इज़ थींदो। त उन करे हिननि खे जेको आहे उहो C4 प्लांट चइजे थो, जो हिन में फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट जेको आहे उहो ऑक्ज़ैलो एसिडेट आहे। C3 प्लांट आहे, हिननि में फ़र्क़ु इहो आहे जो हिननि में सिर्फ़ु कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा डायरेक्टली जेका आहे उहा अंदरि अची इस्तेमालु कान थी थिए केल्विन बेंज़न साइकिल में। ही ॿियनि मॉलिक्यूल सां पहिरीं गॾिजे थी, 4 कार्बन वारो प्रोडक्ट ठहे थी, उहे वरी बंडल शीट सेल जे अंदरि अची कार्बन डाइऑक्साइड रिलीज़ कनि था। कैम प्लांट, कैम जो मतिलबु आहे क्रास्यूलेशियन एसिड मेटाबॉलिज्म, ये हिते वर्ड जेको आहे उहो लिखियलु आहे। क्रास्यूलेशियन एसिड मेटाबॉलिज्म इहो नालो कीअं पियो? हिकिड़ी प्लांट जी फैमिली आहे क्रास्यूलेशिया आहे। हिन फैमिली में इहो प्रोसेस जेको आहे उहो पहिरीं दफ़ो डिस्कवर थियो। जेका ही फैमिली आहे उहा डिज़र्ट प्लांट जी आहे, जेके ड्राई ऐं एरिड जेको सख़्तु माहौल हूंदो आहे, ख़ुश्क माहौल हूंदो आहे, उन में थींदा आहिनि। ही वारा जेके डिज़र्ट जा प्लांट हूंदा आहिनि उहे ॾींहं जे टाइम ते पंहिंजो स्टोमेटा बंदि रखंदा आहिनि त जीअं पाणी जेको आहे हिननि जे जिस्म वञा लूज़ न थिए, हिननि जी बॉडी मां लूज़ न थिए। इन करे जो ही डिज़र्ट में हूंदा आहिनि, डिज़र्ट में पाणी जी खोट हूंदी आहे त ॾींहं जो कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा अंदरि अची कान सघंदी आहे। राति जो ही पंहिंजो स्टोमेटा खोलींदा आहिनि। उन खां पोइ ही जेको कार्बन डाइऑक्साइड आहे उहा राति जे टाइम ते उहा अंदरि ईंदी आहे ऐं हिकिड़ा एसिडिक मॉलिक्यूल आहिनि जीअं मैलिक एसिड आहे, ऑक्ज़ैलो एसिटिक एसिड आहे, हिननि सां गॾिजी स्टोर थींदी आहे प्लांट जे वैक्यूल जे अंदरि। राति जो स्टोर थींदी ऐं उन खां पोइ ॾींहं जो जेॾी महिल लाइट डिपेंडेंट रिएक्शन शुरू थींदो सिज जी रोशनी जी मौजूदगी में, उन महिल ही जेका कार्बन डाइऑक्साइड आहे उहा वैक्यूल मां रिलीज़ थींदी सेल जे अंदरि ऐं क्लोरोप्लास्ट जे अंदरि अची जंहिंमां ATP ऐं NADPH ठहिया त उन मां कार्बन डाइऑक्साइड अची इस्तेमालु थींदी ग्लूकोज़ ठाहिण जे लाइ। तंहिं करे हिननि खे जेको आहे उहो कैम प्लांट चयो वञे थो। हिननि में लाइट डिपेंडेंट रिएक्शन, लाइट इंडिपेंडेंट रिएक्शन ॿई एज़ इट इज़ थींदा। सिर्फ़ु कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा डायरेक्ट ॾींहं जे टाइम ते डायरेक्ट कान खॼंदी, राति जे टाइम ते खॼंदी, वैक्यूल जे अंदरि स्टोर थींदी। ॾींहं जे टाइम ते जंहिंमहिल लाइट डिपेंडेंट रिएक्शन थींदो जंहिंमें ATP ऐं NADPH ठहंदा आहिनि त उन टाइम ते इहा कार्बन डाइऑक्साइड रिलीज़ थी ऐं ATP ऐं NADPH इस्तेमालु थी उहे ग्लूकोज़ ठाहींदा। हीउ जेको प्रोसेस आहे उहो छो त ॾींहं जो टाइम जेको आहे उहो उन जी ड्यूरेशन काफ़ी हूंदी आहे, पर कार्बन डाइऑक्साइड जेका आहे उहा लिमिटेड स्टोर हूंदो आहे हिन जो सेल्स जे अंदरि। तंहिं करे जेसिताईं जेतिरी कार्बन डाइऑक्साइड जी स्टोरेज हूंदी ओसि ताईं जेको आहे इहो प्रोसेस हलंदो। उन खां पोइ हीउ जेको प्रोसेस आहे उहो कंहिं वक़्तु जेको आहे ॾींहं जो स्टॉप थी सघे थो, कार्बन डाइऑक्साइड जेॾी महिल ख़तमु थिए। ऐं कैक्टाई या पाइनएप्पल जेको आहे, हीउ कैक्टाई जेको या कैक्टस थूहर जो जेको वणु चवंदा आहियूं, या उन खां पोइ एलोवेरा जेको एरियल जो प्लांट चइबो आहे, उन्हनि मंझि जेको आहे हीउ प्रोसेस थींदो आहे। उन खां सवाइ पाइनएप्पल आहे त इहे हिन जे एग्ज़ाम्पल आहिनि। ऐं राति जो स्टोमेटा जेको आहे उहो खुलियल आहिनि, कार्बन डाइऑक्साइड ईंदी, जेको वैक्यूल आहे प्लांट सेल जो उन अंदरि स्टोर थींदी मैलिक एसिड ऐं ऑक्ज़ैलो एसिटिक ऐं ॿिया जेके एसिडिक मॉलिक्यूल उन्हनि सां गॾु। वरी ॾींहं जे टाइम ते जंहिं महिल लाइट डिपेंडेंट रिएक्शन थींदो उन महिल ई कार्बन डाइऑक्साइड रिलीज़ थींदी ऐं केल्विन बेंज़न साइकिल जे प्रोसेस में ग्लाइसरॉल्डिहाइड 3 फॉस्फेट जंहिंखां पोइ फर्दर ग्लूकोज़ ऐं ग्लूकोज़ मां स्टार्च उहो ठाहींदी। त हिन तरीक़े सां जेको आहे उहो हिन कैम प्लांट जे अंदरि जेको आहे हीउ प्रोसेस थींदो आहे। अल्लाह हाफ़िज़। वधीक वीडियोज़ ॾिसण जे लाइ सिंध एजुकेशन चैनल ज़रूरु सब्सक्राइब कंदा।